सही बुखारी में, सही मुस्लिम में, सुनन नसाई में रिवायत आ मदीने वाले साईं फरमाते अल्लाह यज़नी ज़ानी हीन यज़नी व हुवा मुमिनुन। जॾहिं को ज़िना कंदो आहे मोमिन हूंदो आहे, पर जेको ज़िना कंदो आहे त उहो बेईमान थी वेंदो आहे, उनजो ईमान घुरिजी वेंदो आहे। वला यस्रिकु सारिकु हीन यस्रिकु व हुवा मुमिनुन। जेको चोर चोरी थो करे, चोरी करण खां अॻु में मोमिन हूंदो आहे, पर जेकर चोरी कंदो आहे उनजो ईमान घुरिजी वेंदो आहे। ज़ानी खे ज़िना जे दौरान ते गोली लॻी मरी वियो त बेईमान थी मरी वियो। चोर जेकॾहिं भागे जी गोली में मरी वियो त बेईमान थी मरी वियो। साईं फरमाइनि था वला यशरबुल ख़म्र हीन यशरबुहा व हुवा मुमिनुन। जेकर शराबी शराब पीअंदो आहे हालांकि अव्वल मोमिन हूंदो आहे, जेकर शराब वात में विझंदो आहे त ईमान उनजो फुरिजी वेंदो आहे। ईअं साईं जो मिसाल ॾिनो आहे त जीअं कमीज़ बदर खां माण्हू लाहींदो आहे न, कमीज़ लाहींदो आहे बदर खुली पवंदो आहे ऐं कमीज़ जुदा थी वेंदी आहे। ईमान इन माण्हू जो बि ईअं मलाइक लाहे फुरे वठंदा आहिनि जीअं कमीज़ बदर था लाहीनि। ज़िना जे वक़्तु ज़ानी बेईमान आहे, चोरी जे वक़्तु चोर बेईमान आहे, शराब पीअण जे वक़्तु शराबी बेईमान बणिजी वेंदो आहे। अल्लाह ताला जो शान पनाह में रखे।